हेल्थ सेंटर टंडोजाम जे इमरजेंसी न्यू ब्लॉक में रोड एक्सीडेंट जे इंजेक्शन जी मसलसल खोट। अपडेट कयो पिया मूंखे टंडोजाम खां जिते HRJD न्यूज़ जे रिपोर्टर मुनसिफ अहमद टालपुर मुताबिक़ टंडोजाम रूरल हेल्थ जे इमरजेंसी वार्ड ब्लॉक में रोड एक्सीडेंट जे इंजेक्शन जी खोट सबब एक्सीडेंट हादसे थियण वारा मरीज़ तमाम घणी परेशानी के मुंहुं ॾियण लॻा। इंजेक्शन न हुअण करे अक्सर एक्सीडेंट जा मरीज़ प्राइवेट डॉक्टरनि जो रुख कनि था। उन जो असल कारण इहो आहे त इमरजेंसी वार्ड में मरीज़नि खे मेडिसिन लिखी ॾिनी वञे थी जेका बाज़ार जे मेडिकल स्टोर तां वठणी पवे थी। हिन सेंटर में एम्बुलेंस मौजूद त आहे पर ड्राइवर हिकु आहे जेको 12 कलाक ड्यूटी ॾिए थो। अगरि इहो ड्राइवर एम्बुलेंस में मरीज़ खे खणी वञे ॿियो को इमरजेंसी केस अचे त उन साॻी एम्बुलेंस जे अचण जो इंतज़ारु करणो पवंदो, चाहे हू मरीज़ तड़पी छो न मरी वञे। असीं बाज़ार जी लिखी ॾींदा आहियूं, ॿियो हाणे असां वटि कोन्हे को भाउ बंदि आहिनि त पोइ असीं हाणे छा था करे सघूं। असीं हिते वेही करे सुबुह जो MS खे अची मिलो तव्हां वञी पुछो हुननि खां। असां वटि कोन्हे, असीं त बाज़ार जी लिखी ॾींदासीं। जे आहे त ठीकु आहे, न त सुबुह जो लॻनि 24 कलाकनि में लॻी सघेसि थी एम्बुलेंस। त असां वटि आहे 24 कलाक, लेकिन आहे ड्राइवर हिकिड़ो आहे, जे एमरजेंसी वञे थी पोयां कोन्हे को, वरी छॾे अचे जेसीं एम्बुलेंस हिकिड़े जो 2 बीठियूं आहिनि। पर ड्राइवर हिकिड़ो हूंदो आहे ड्यूटी ते 24 कलाकनि में। 2 ड्राइवर आहिनि, 12 कलाक हिकिड़ो करे, 12 कलाक ॿियो करे। HRJD न्यूज़ हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।